कब्ज़ो हिंदुनि जी इबादत गाह। इन वक्त असीं कराची प्रेस क्लब के बाहर मौजूद आहियूं जिते ओड बिरादरी पारा खैरपुर मीरस के हाल से जो कुछ माण्हुनि कम्युनिटी हाल से कब्ज़ो किया उन सिलसिले में इतने मुज़ाहिरीन से असीं ॻाल्हि ॿोल कयूं था उन जो छा चवणु आहे। एहतजाज आहे तव्हांजो? अॼोको ही एहतजाज कराची ओड एहतियात पारां प्रेस क्लब में थी रहियो आहे जंहिंजो हिकिड़ो ई मक़सदु आहे मुमताज़ कॉलोनी में जेको आहे खैरपुर मुमताज़ कॉलोनी में मेनाटी हाल ते जेको 2003 में सिंध सरकार मेनाटी खे ठाराए ॾिनो उन ते कुझु बाअसर माण्हुनि जेको आहे कब्ज़ो कयो आहे जंहिंजा नालनि सां आहे शमू गोपांग, हमीद वहीद गोपांग ऐं क़ाइम खान गोपांग हथियारबंद जेको हुननि अंदरि हुन मेनाटी हाल में विहारे छॾिया आहिनि। हुतां जो जेको देखभाल कंदड़ माण्हू ओॾो जेको ओॾो हुयो लालचंद ओॾो हुयो उनखे तड़े कढणु उनजो सामान कढी ॿाहिरि फिटी कयो अथनि ऐं कुझु मंदर जूं मूर्तियूं वग़ैरह रखियल हुयूं उन्हनि जी बि बेहरमती करे तोड़ ताड़ करे उन लालचंद ओॾ खे ॿाहिरि जेको कढी छॾियो आहे उनजो सामान तड़े छॾियो आहे ॿाहिरि कढी ऐं उनखे जेको आहे पुलिस जूं ऐं कोर्ट जूं धमकियूं पिया ॾियनि ऐं केस वग़ैरह उन ते पिया कराइनि। इन जे ख़िलाफ़ हुन लालचंद ओॾ जेको आहे हुते असिस्टेंट कमिश्नर ऐं SHO हद जे SHO खे बि एप्लीकेशन ॾिनी आहे ऐं उन्हनि बि को एक्शन कोन कयो आहे। उतां जी इंतिज़ामिया बि जेको उन्हनि मां बाअसरनि माण्हुनि सां मिलियल आहे। असां इहो मुतालबो कयूं त जेको आहे इहो मेनाटी हाल जेको आहे त उन्हनि वारसनि खे वापसी कयो वञे छो इहो काफ़ी सिंध में ॾिठो वियो आहे त सिंधी हिंदुनि सां कॾहिं महक कुमारी जी सूरत में, कॾहिं रिंकल कुमारी जी सूरत में, कॾहिं डॉक्टर नम्रता जी सूरत में ऐं कॾहिं उन्हनि जी इबादत गाहनि जी सूरत में मसलसल जेको आहे उन्हनि ते तशदुद ऐं उन्हनि सां नाइंसाफ़ियूं कयूं वञनि ऐं असां वज़ीर आला सिंध खां ऐं IG सिंध खां ऐं मौजूदा हुकूमत खां इहो तहफ़ुज़ था करूं, इहो मुतालबा था कयूं त इहे बालादस्तियूं ऐं इहे नाइंसाफ़ियूं सिंधियुनि सां ख़तमु कयूं वञनि। जेकॾहिं इहो मेनाटी हाल जेको आहे खैरपुर जे वारसनि खे मेनाटी जे वारसनि खे वापसी न ॾिनो वियो त सिंध में सरापा एहतजाज थींदा। पोइ उहो कॾहिं कहिड़े प्लेटफॉर्म सां हुजनि या कंहिं तंज़ीम पारां हुजनि ऐं असां उहो एहतजाज सरापा कंदासीं। महिरबानी। छा जो आहे एहतजाजी मुज़ाहिरो आहे, छा मसइलो आहे? अॼु जो इहो एहतजाज कराची प्रेस क्लब आॾो ओड इतिहाद पारां जेको आहे कयो पियो वञे उनजो सिर्फ़ु हिकिड़ो ई मक़सदु आहे त खैरपुर जे अंदरि जेका हिंदुनि सां ज़्यादतियूं थियनि जेको ज़ुल्म ऐं जबर थिए थो, जेको ॾाढ थिए थो उनखे फौरी तौरु बंदि कयो वञे। खैरपुर जे अंदरि जेको हिननि जी इबादत गाहुनि लाइ 2003 में जेको हिननि जी ज़ाती प्रॉपर्टी जेका 1997 में 1997 में हिननि वरिती ऐं 2003 में उन्हनि खे सिंध सरकार जेको आहे त कम्युनिटी हाल हिकिड़ो ठाहे ॾिनो त तव्हां पंहिंजे इबादतूं वग़ैरह जेको आहे हिते कयो। उते जेको आहे त उतां जे बालादस्त जेके माण्हू आहिनि, जेके लैंड माफ़िया आहिनि, जेके जेको आहे त करप्ट माण्हू आहिनि, दहशतगर्द आहिनि, उन्हनि जेको आहे त हिननि खे ख़ाली कराए ऐं हिननि खे जेको आहे त ॿाहिरि तड़े कढियो आहे। असीं चाहियूं था त उहो कम्युनिटी हाल जेको आहे उनखे ख़ाली करायो वञे ऐं वारसनि खे वापसि ॾिनो वञे। हीअ सिर्फ़ु कम्युनिटी हाल ख़ाली कराइणु न आहे पर असीं हिनखे वधीक हिन रीति सम्झूं था त सिंध मां जेको आहे त हिंदुनि खे जेको आहे त माना तरण जी हिकिड़ी गहरी साज़िश कई थी वञे ऐं उन्हनि जी सरपरस्ती जेका आहे उतां जी पुलिस ऐं उतां जा चूंडियल नुमाइंदा कनि पिया। असीं सम्झूं था त माना हीअ जेका वॾी साज़िश कई पई वञे या सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी जेको आहे त माना हिकिड़ी एजेंडा आहे जंहिंखे कंहिं बि क़ीमत ते पाण बर्दाश्त कोन कंदासीं। कम्युनिटी हाल जे हवाले सां अॼु जेको हीअ एहतजाज आहे ओड बिरादरी तरफ़ां यकीनन जेकॾहिं कम्युनिटी हाल हिननि खे वापसि न ॾिनो वियो त सिंध यूनाइटेड पार्टी हिननि सां गॾु सरापा एहतजाज हूंदी। महिरबानी। सर एहतजाज असांजे खैरपुर ज़िले में ओड बिरादरी जो चङो मुड़ुस बि आहे ऐं जंहिंजो नालो लालचंद आहे। उनजो कम्युनिटी हाल गवर्नमेंट जो ठाराए ॾिनल आहे, उन ज़ाती प्रॉपर्टी आहे, उन जा कागज़ बि असां वटि आहिनि, हर शइ असां वटि मौजूदु आहे। उन जे बावजूद बि उतां जा जेके बाअसर माण्हू उन्हनि खां इहो हाल ॾिठो न पियो वियो, उन्हनि खां इहो सठो न पियो वियो। उन जे करे उन्हनि छा कयो आहे त पंहिंजा हथियारबंद माण्हू वठी करे हुन हाल में मौजूदु अची विया ऐं उन जा जेको बि सामान हुयो हुन जो जेको बि हुयो उहो खणी करे ॿाहिरि उछले ऐं उहो वेही रहिया आहिनि अंदरि। असां चऊं था त उन खां पोइ उहो लालचंद ओड गवर्नमेंट वटि बि वियो, पुलिस में बि वियो। पुलिस वारा चवनि उन्हनि खे अंदरि विहारे उनखे चवनि था त बाबा तूं असांखे हाणे लिखी ॾे, इहो हाल हाणे असांखे तूं लिखी ॾे। इहा किथां जी नाइंसाफ़ी आहे? जेकॾहिं हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे, उनजो घरु आहे, उनजी इबादत जी जाइ आहे, उनजी इहा जाइ, उनखे वठी करे उन हथियारबंद माण्हू ऐं उन ते कब्ज़ो करे हाणे पुलिस बि उन्हनि सां ॿधल। हुते असांजी काई बि ॻाल्हि कान थी ॿुधी वञे।
इन जे करे असां बिरादरी जा माण्हू हिते कराची प्रेस क्लब में आया आहियूं ऐं असां पंहिंजे मुतालबो था कयूं वज़ीर आला सिंध IG साहब खे ऐं गवर्नमेंट खे त असां सां नाइंसाफ़ी जेका थी आहे उन जो असांजो हक़ु कयो वञे ऐं भले गवर्नमेंट असांखे ॾिसे असांजे कागज़ ॾिसे असांजे जाइ वारदात ॾिसे असांखे ॾिसे त सही न इन जे लाइ असांजो एहतियाज आहे असां तमामु जेके बि दोस्त गॾु थिया आहियूं असां इन पंहिंजे ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारियो आहे ऐं इंशाअल्लाह असांखे उमेदु आहे त असांजी गवर्नमेंट असां सां साथ ॾींदी। तो असीं इन वक्त कराची प्रेस क्लब ते मौजूद हुआसीं जिते ओड बिरादरी के दर्जननि की तादाद में माण्हू खैरपुर मिरस में बाअसर माण्हुनि जे तरफा कम्युनिटी हॉल ते जेको कब्ज़ो कयो आहे उनखे छॾाइण जे लाइ अॼु कराची प्रेस क्लब जे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अमां उन्हनि जा व्यूज़ विधा। कैमरामैन टीम सां गॾु बाग़ी सागर पवार, सोच TV कराची। सब्सक्राइब कयो अमां जे पंहिंजे चैनल सोच TV के ऐं बेल आइकन के दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.